नाज़रीन, पाकिस्तान में कोरोना टेस्टुनि जा नतीजा मुस्बत अचण जी शरह 8 सैकड़ो ताईं पहुची वई। कोरोना वेगे वधीक 61 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, छा तफ़सील आहिनि? जी, जीअं त कोरोना वायरस जी साल 2021 में जेकी मुस्बत अचण जी जेकी शरह आहे उन में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थी चुको आहे। माज़ी में इन खां पोइ साल जेकी 2020 में मुस्बत केसिस जी जेकी शरह हुई उहा 3 या 4 या वधि में 5 ताईं दिसंबर में आई, पर हिन वक़्तु साल 2021 में इहे मुस्बत केसिस जी जेकी शरह आहे उहा 8% थी वई आहे। इन हवाले सां हुकूमत पारां इंतज़ामात कया विया आहिनि। कोरोना वैक्सीन जे हवाले सां बि नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं त कोरोना वैक्सीन जी 5 लख वैक्सीन साइनोफार्म वैक्सीन आहिनि, उन जी खेप पाकिस्तान अची चुकी आहे। चाइना पारां इहे 5 लख जेकी खुराक आहिनि जेको कल्ह राति आयूं आहिनि नूर खान एयरबेस ते, उहे तोहफ़े तौरु ॾिनियूं आहिनि। चीन खां इहे जेकी सफ़ीर जी तक़रीब मौजूदु हो डॉक्टर फैसल इहे 5 लख वैक्सीन जो जेको तोहफ़ो चीन पारां इहो क़बूल कयो वियो। इन सां गॾोगॾु नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि जेके अंगखर ॾिना आहिनि उन मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 61 अमवात जेके आहिनि रिपोर्ट थियूं आहिनि, जंहिंमां 16 जेके अमवात आहिनि उहे वेंटिलेटर ते रिपोर्ट थियूं आहिनि ऐं 3495 जेके टोटल जेके पॉज़िटिव में गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि जेके केसिस जी शरह थी आई आहे। इन सां गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त मुल्क में जेके वेंटिलेटर जी जेके ऑक्यूपाइड आहिनि उन जी तादाद में बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इस्लामाबाद में तक़रीबन 46% जेके नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां ॿुधायो वियो आहे त 46% जेके वेंटिलेटर आहिनि उहे ऑक्यूपाइड आहिनि ऐं मुल्तान में 41% ऐं लाहौर में 37%। इस्लामाबाद जी अगरि थोरी सूरत ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु इस्लामाबाद बि उन 3 अहम शहरनि में शुमार थी चुको आहे जंहिंमें कोरोना वायरस वधी रहियो आहे। कोरोना वायरस जे करे इस्लामाबाद जी इंतिज़ामिया पारां इंतज़ामात कया विया आहिनि। तक़रीबन 4 खां 5 जेके एरियाज़ आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे, जंहिंमें G9 वारो एरियो आहे, G6 वारो एरियो आहे, F10 वारो एरियो आहे। इहे रेड ज़ोन में उन्हनि खे डिक्लेयर कयो वियो आहे। इन सां गॾोगॾु इस्लामाबाद में दफ़ा 144 बि लागू कई वई आहे ऐं इहो बि चयो वियो आहे त मास्क खे लाज़मी करार ॾिनो वञे। शॉपिंग सेंटर जेके हुकूमत जा इक़दामात आहिनि बंदि करण जो फ़ैसिलो पूरे मुल्क में गॾियल तौर ते NCC जे तरफ़ां थियो, उन ते अमल दरामद इस्लामाबाद में बि थी रहियो आहे। जी मुदثر, जी महिरबानी।